हाँ तो दोस्त अॼु तव्हांखे सिंधी जानी चैनल मां अॼु तव्हांखे कुझु अहिड़ा वाक़िया ऐं अहिड़ा ॿोल ॿुधाईंदुसि जेके तव्हांजी दिलि वाक़ई सोचनि में पइजी वेंदी त यार वाक़ई हीअं आहे या न। असां इहो लाज़म कंदा आहियूं त यार जिथे ज़ुल्म थींदो आहे, जिथे सितम थींदो आहे, जंहिंसां त उनखे चवंदा आहियूं यार हिन सां ज़ुल्म थी रहियो आहे ॾाढो, त इहो मज़लूम आहे वीचारो। त अॼु अफ़सोस सां मूंखे हीउ चवणो थो पए, ख़ुदा करे हुननि जी अलाह ॿुधे जेके हिन वक़्तु रोडनि ऐं रस्तनि ते एतिजाज कनि पिया था। हिकु फ़लस्तीन हिन वक़्तु ॾाढो ॾुखियनि हालातनि में आहे, उहो बि मज़लूम आहे, हुनजी बि को बुदाद फ़रियाद नथो ॿुधे। नंबर 2 में असांजी धरती सिंध जेका हिन वक़्तु ॾाढे ॾुखे वक़्त में गुज़री चुकी आहे, ऐं हिन वक़्तु ताईं असां इहो बि चवंदो हलां त हिते त नंढा वॾा ॿारड़ा नंढड़ा जेके जिन्हनि जे हथनि में कलम हुजणु खपे, अॼु उहे बि एतिजाज कनि पिया ऐं उहे बि केनालनि ख़िलाफ़ु नारो लॻाइनि पिया। अफ़सोस आहे असां सभु सिंधियुनि भाइरनि खे ऐं सिंधियुनि दोस्तनि खे त यार असां वरी बि ख़ामोश आहियूं। सलाम आहे अॼुकल्ह असांजे स्टूडेंट ऐं क्लास ऐं वकीलनि खे सलाम कयां थो, जेके रोडनि ते अची करे असांजे सभिनि जे लाइ भलो पिया कनि ऐं असां कुझु न करे सघिया आहियूं। त जीअं त हिकु असांजी सिंध मज़लूम थी चुकी, हींअर इन वक़्तु हुनजे मथां एतिरो थी चुको आहे, पाणी विकामे वियो आहे।